वॉइस ऑफ परालो खबर सिलसिले जारी खबर शेयर करा चाहूँ कमेटी वार्ड नंबर 1 में परालो पुलिस ज़ुल्म खां बचाइण परालो जे ॻोठ बिंडी कंदर जे रवासी प्रेमी जोड़ी मौसमियत मूमल ॿोड़ो लाल बख्श ॿोड़ो पुलिस जे दाहींदे सीशन कोरट सखर में असां निकाह करे पसंद जी शादी कई है। पर परालो पुलिस के बासरन जे मोहम्मद उर्स ॿोड़ो अज़ीज़ुल्लाह ॿोड़ो अला बख्श ॿोड़ो ऐं ॿियनि जे चुर्च ते असांजे रण ॿारे ॾिनी आहे। असांखे बचाए ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। उन मौक़े ते लाल बख्श ॿोड़ो वॉइस ऑफ परालो सां पंहिंजा वीचार वञी सोन भी खणी वया अधु तोलो सोन जो 15,000 रोक आहिनि मोटरसाइकिल सम्झी वा 2 शेला आहिनि उहे काए वई। हाणे असां जेका बि ज़िंदगी गुज़ारियूं था जानवरनि में गुज़ारियूं था असांजे झंग में था रहूं। कल्ह जो वठी असांजे केलनि में किथे पाणी नसीब थिए थो किथे नथो थिए। असांजी एसपी खैरपुर खे अर्ज़ु आहे त असांजी मालिकी करे ऐं असांखे तिराले वाले पुलिस को खैरपुर जे पुलिस को असांखे बचाए। नंढा बचान दर पदरन काॾे मां हाणे इहो अर्ज़ु थी कयां त असांखे पराले वारी पुलिस खां खैरपुर खां असांखे बचाए। अर्ज़ु थी कयां पुलिस खे त असांखे